पार्ट 1 में असीं ॾिठो त सिंध जे कमिश्नर सर हेनरी बर्टल फेरर पंहिंजे असिस्टेंट जी मदद सां 8 ॼणनि जी हिक कमेटी ठाही जंहिंजो कमु हो नई सिंधी लिपीअ जी रचना करणु जेका सॼे सिंध में पढ़ाई वञे। हिन कमेटी में घणेई बहस ऐं तकरार थिया। आख़िरकार 3 महीननि खां पोइ कमेटी जो ठाह थियो ऐं असांजी 52 अखरनि वारी सिंधी लिपीअ जो जनम थियो। हिन में सभु सिंधी उच्चार बराबर शामिल कया विया हुआ। उहे ॾुखिया उच्चार पिण जेके असांजी ॿोलीअ खे दुनिया जे ॿोलियुनि जो सुपर सेट ठाहे थी, जीअं त ब, ड, ग, ॼ, ञ ऐं ङ। 1853 खां पोइ सिंधी ॿोलीअ जो सुनहरो अरसो शुरू थियो ऐं अथाह किताब, मैगज़िन, अख़बारूं हिक ई लिपि यानी के सिंधी लिपीअ में लिखिया विया। इहो अरसो 100 सालनि खां बि वॾो आहे। 1947 जे विरहाङे खां पोइ जॾहिं सिंधी भारत में आया त सिंधी देवनागरी लिपीअ जी हिदायत ॾिनी वई ऐं वरी 2010 में ख़ासि NRI सिंधियुनि खे नज़र में रखी रोमनाई सिंधी लिपि ठाही वई। अॼु 3 सिंधी लिपियुनि सिंधी ॿोली सिखणु आसान त करे छॾियो आहे, पर असांजी ॿोलीअ खे वरी 1853 खां पुठियां मोकिले छॾियो आहे। तव्हीं टिनी मां कंहिं बि लिपीअ में सिंधी लिखणु पढ़णु सिखी सघो था, पर जेकॾहिं सिंधी ॿोलीअ जो असली खज़ानो हथु करणु था चाहियो त असांजी असलूकी सिंधी लिपि ज़रूरु सिखो। जय झूलेलाल।